मिलॉर्ड, तारीख़ ॾियण खां पहिरियां मां कुझु अर्ज़ करण थो चाहियां। इजाज़त आहे। पहिरियां असांखे चयो वियो त हर नौजवान खे रोज़गार मिलंदो। असां उन ते एतबार कयो, पर मूंखे अञा ताईं सरकारी नौकरी न मिली सघी आहे ऐं उन खां अलावा सभिनी वाइदा कया। सरकारी नौकरी जो इंतज़ार करे करे मां कुराड़ो थी वियो आहियां, पर हुक्मराननि जे कन ते जूं बि कोन थी चुरे। जॾहिं त मां मास्टर्स कई आहे, पर पोइ बि नौकरी कोन थी मिले। हा, पैसनि ते मिले थी। ऐं हर मिनिस्टर मूंखे इहो ई थो चवे त हिन अमरीश पुरीअ वांगुरु पैसा ॾेई नौकरी वठ, पर मां नाअहल न आहियां जो पैसनि ते नौकरी वठां। त पोइ मिलॉर्ड, मुंहिंजी पढ़ाईअ जो कहिड़ो फ़ाइदो? ऐं अॼु अव्हां वरी तारीख़ ॾेई रहिया आहियो। उन तारीख़ खां पहिरियां घिटीअ में बीठल हिकु रोलू कुतो मूंखे चक हणी मारे छॾींदो, तव्हां वरी तारीख़ ॾेई छॾींदा। ऐं उन तारीख़ खां पहिरियां तव्हां मूंखे चरियो करार ॾेई गिदू बंदर में उछलाए छॾींदव। ऐं अहिड़ी तरह न कोई नौकरी घुरण वारो रहंदो ऐं न ई को बेरोज़गार रहंदो। रहिजी वेंदी त सिर्फ़ तारीख़। ऐं इहो ई थींदो रहियो आहे मिलॉर्ड। तारीख़ ते तारीख़, तारीख़ ते तारीख़, तारीख़ ते तारीख़, तारीख़ ते तारीख़ मिलंदी रही आहे, पर नौकरी न मिली आहे मिलॉर्ड। नौकरी न मिली आहे। मिली आहे त सिर्फ़ इहा तारीख़ मिलॉर्ड। सियासतदारनि फ़क़ति पंहिंजी कुर्सीअ एवज़ ग़रीब माण्हुनि खे हिकु हथियार तौरु इस्तेमाल कयो आहे मिलॉर्ड। ॿिनि माण्हुनि खे पाण में वेढ़ाए ही ऐवान खां ॿाहिरि वेही सियासत जा धंधा कंदा आहिनि। धंधा जिते ग़रीब माण्हुनि खां पैसा वरिता वेंदा आहिनि, माराया वेंदा आहिनि, ऐं रहिजी वेंदी आहे सिर्फ़ तारीख़। माण्हू नौकरी वठण जे लाइ पंहिंजी ज़मीन जायदाद विकिणी नौकरी हासिल कंदा आहिनि ऐं खणी वेंदा आहिनि त सिर्फ़ तारीख़। माउरुनि पंहिंजा ॻह गटा माल मिल्कियत एसिताईं जो पंहिंजा बच्चा विकण ते मजबूर आहिनि, पर उन्हनि खे बि मिली आहे त सिर्फ़ तारीख़। महीननि जा महीना मिनिस्टरनि जे घरनि जा चकर कटींदे कटींदे ग़रीब माण्हू पाण थी वञनि था तारीख़, ऐं उन्हनि खे बि मिलंदी आहे त सिर्फ़ तारीख़। ही केस सिंध जे हर बेरोज़गार ऐं सतायल नौजवान जो आहे। अॼु उहे सभु अव्हां ॾे ॾिसी रहिया आहिनि, अव्हां ॾे। त तव्हां अॼु उन्हनि खे छा ॾेई रहिया आहियो, नौकरी या तारीख़? अगरि तव्हां उन्हनि खे नौकरी कोन था ॾेई सघो त बंदि कयो पोइ ही इदारा। उडेड़े छॾियो हुकूमत जा पखिया, फाड़े छॾियो, साड़े छॾियो इन्हनि कानून जे किताबनि खे, त जीअं नौकरी मिलण जे आसरे में ॿिया माण्हू इहे तबाह न थियनि, बर्बाद न थियनि।